नाज़रीन, सुल्तानकोट के स्कूल में एकता तक़रीब दौरान दिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो अज़म कियो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे इसरार चांडियो। जी तो नाज़रीन, असां हायर सेकेंडरी स्कूल सुल्तानकोट में मौजूद आहियूं। हिते जेको आहे स्कूल में प्रोग्राम मुनक़िद कियो वियो आहे, हिकु सिंध हिकु सकाफ़त। अॼु जेको असां सकाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया, मुंहिंजो वधि में वधि मक़सदु इहो आहे त सिंध जा जेके शागिर्द आहिनि, मुंहिंजा जेके स्कूल जा शागिर्द आहिनि, हिन में भरपूर हिसो वठनि ऐं सिंधी सकाफ़त खे उजागर करनि ऐं हिन ॾींहं ते इहो अहद करनि ऐं वचन करनि त असां पढ़ी लिखी पंहिंजे सिंध जो शान ऐं मान मथां कंदासीं ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदासीं। सिंधी माण्हू पधरालतन में लतन में सोया माण्हू रहे सदा सिंधूअ जी ॿोली, मारवाड़नि जी मिठड़ी ॿोली, गली गली ऐं सिंध गूंजनि, सिंध अमर जा नारा नारा। अजरक वेढ़े कुल्हनि खे ऐं सिंधी टोपी पाए, सबा झड़ाव सिंधी तोखे सलाम आहे। अजरक वेढ़े कुल्हनि खे, अजरक वेढ़े कुल्हनि खे ऐं सिंधी टोपी पाए, सबा झड़ाव सिंधी तोखे सलाम। सिंधी टोपी ऐं अजरक असांजी सिंध जी सकाफ़त आहे ऐं असांजी सिंधी तहज़ीब जा औंजाण आहिनि ऐं असांजे सिंधी सकाफ़त जी अज़मत ते इहे दलाइल कनि था त असांजी सिंधियुनि जी अज़ीम सकाफ़त आहे जेका सदियुनि खां वठी असां पंहिंजी क़ाइमु रखंदा पिया आहियूं। ईद खां वधीक करे उनखे मल्हायूं, इहो असांजे ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। शागिर्दनि उस्तादनि जा वीचार ॿुधाया, उन्हनि टेबलूं पेश कया ऐं क़ौमी गीत ॻाया ऐं उन्हनि चयो त असां पहिरीं तारीख़ हिकु सिंध हिकु सकाफ़त आहे, काव शइ केटीएन पारां उनखे भरपूर तरीक़े सां ईद वांगुरु असां मल्हाईंदासीं। इसरार अली चांडियो, KTN न्यूज़। नाज़रीन, वारह जे स्कूल में तक़रीब दौरान एकता दिहाड़ो